हाँ ॾिसो भाई, वेदव्यास भगवान जी रचना कई तो चयूं हाँ अमृत कंहिंखे ॾियां, छो जो खजानो उनखे ॾिबा जेको योग्य पात्र हुजे, संभाल भी तो सके। तॾहिं उन्हनि पंहिंजे चइनि ऋषि शिष्यनि खे सॾु कयो, वैशंपायन आदि सभिनि खे कुझु कुझु श्लोक यादि कराया ऐं चयूं वञो जंगल में वञी करे ॻायो, छाजे करे कि मुंहिंजो पुटु जेको आहे शुकदेव उहो ई पात्र आहे। वो महान ज्ञानी भक्त भागवत आहे, माया खां त पहिरियों ई न्यारो आहे। अहिड़ो माण्हू ई भागवत धारण करे। तॾहिं उहे विया चारों दिशाउनि में, जेॾीमहिल उहे श्लोक ॻाइण लॻा साध संगत जी, त ॻाईंदे ॻाईंदे करे गुफ़ा में जाते वेठा हुआ शुकदेव महाराज, उन्हनि जे कन में बि उहो श्लोक पियो, चओ हरे राम। जॾहिं उन्हनि जे कन में श्लोक पियो त उहे सोचण लॻा, अरे अहिड़ो अमृत, ओहो हो हे अमृत केॾो न सुठो आहे। ऐं उन श्लोक में छा लिखियल हुयो, चओ जय श्री कृष्ण। उन श्लोक में उहे संत ॻाए रहिया हुआ वेदव्यास महाराज जा शिष्य, त ओहो भयंकर राक्षसी पूतना जंहिंखे जहर पीआरण आई, उहे श्याम सुंदर, पहिरियों त उनजी सुंदरता जो वर्णन, उहे केॾा सुंदर आहिनि, उन्हनि जा नेण कमल जे समान, वार उन्हनि जा काली घटाउनि जे समान आहिनि, स्वरूप जो छा वर्णन कजे, ओड़ो रंग ई कोन्हे। नीलांबज श्यामल कोमलांगम, नव नव जलधर जीअं बादल थींदा आहिनि, नवां पाणी भरियल हल्को सो नीरो रंग हूंदो आहे, सांवरो चइजे छा चइजे, अद्भुत उन्हनि जो स्वरूप आहे। होठ ईअं त बिंबा फल जे समान, ॾंद त साक्षात मोतियुनि खे मात करे रहिया आहिनि। भॻवान जे पेट ते त्रिवलीअ जो चिन्ह थो पए, कंठ त शंख जे समान आहे, लंबी लंबी आजान बाहू भुजाऊं, राजीव लोचन कमल नयन आहिनि, मुस्कुराइनि था त टिनी लोकनि खे ॼण खीचे था वठनि, करोड़े कामदेव बि निछावर थी वञनि उन्हनि जी हिकु हल्की सी मुस्कान ते, नेणनि सां निहारनि था त पंहिंजो बणाए था छॾनि। अरे बाप रे, शुकदेव भगवान जी समाधि भंग थी वई। चई जेको चए थो पियो श्लोक थो ॻाए, इहो त हिन परम ब्रह्म जे समाधीअ में बि रसना आहे, एॾी सुंदरता। अरे भाई अहिड़े छेल छबीले सां मिलणु खपे भगवान सां, उथी बीठा, लेकिन वरी सोचण लॻा हे त सुंदरता जो वर्णन आहे, सुभाणे असां सां ॻाल्हाए ई न, असांखे पुछे ई न, गले न लॻाए, असांखे शरण में न रखे त कीअं कजे, अलाए कहिड़ो भगवान आहे कीअं आहे, छो जो त परमात्मा खे ध्यानु कंदा हुआ। तॾहिं ॿियो श्लोक चई छॾियऊं, हाणे त तव्हां उन्हनि जे शरीर जी सुंदरता ॿुधी आहे, हाणे तव्हां उन्हनि जे करुणा जी, कृपा जी, उदारता जी सुंदरता ॿुधो त उन्हनि जो हृदय कीअं आहे, उन्हनि जो स्वभाव कीअं आहे। जेकी पापिण पूतना जहर पीआरण आई, पंहिंजे स्तन में कालकूट विष लॻाए आई, त भॻवान उनखे उहा गति ॾिनी जेकी यशोदा मैया खे अञा पोइ ॾियण वारा आहिनि, कि हीअ बि मासी आहे, मासी यानी मां जैसी, कम भी वही थी करे, खीर पीआरण आई आहे। अरे जहर लॻा आई तो, चई जहर असांजो छा बिगाड़ींदो, असांखे त खीर ई नज़र थो अचे कि खीर पीआरण आई आहे, इन करे मां इनखे उहा गति ॾींदुमि जेकी यशोदा मैया खे पोइ ॾियण वारो आहे। अहो बकीयम स्तन कालकूटम जिघांसया पाय यद प्यसाधवी, लेभे गतिम धात्र्युचिताम ततोन्यम कम वा दयालु शरणम ब्रजे। बस बस अखियुनि मां धार वही वही आंसुनि जी डुक पाए हली आया, भैया हे अमृत काथ्या खजानो, ॿी बि कथा ॿुधायो। चऊं बाक़ी कथा तव्हांजे पिताजीअ वटि अथव। डुकंदा डुकंदा आया, चरणनि ते किरी पिया, वेदव्यास भगवान गले लॻायो, यादि अची वियो हिकु ॾींहुं इहो जेको पुटु मूंखे छॾे करे हली वियो, हिकु ॾींहुं इहो आहे कि वापसि अची वियो आहे, मूंखे छॾे करे हली वियो, मां पुटु पुटु पियो चवां, बेटा बेटा मोह रखियो त पुटु छॾे हली वियो। अॼु मां नातो श्री कृष्ण सां जोड़ियो आहे, कथा जो केवल हिकिड़ो श्लोक ॿुधो अथई, भॻवान जे भक्तीअ जे नाते इहो वापसि हली आयो आहे। गले लॻाई, विहारे करे 18,000 श्लोक पूरा ॿुधायऊं ऐं शुकदेव भगवान पंहिंजे हृदय में धारण करे छॾिया। अॼु ताईं उहे गुनगुनाईंदा रहंदा आहिनि, ॻाईंदा रहंदा आहिनि। बोलो सुखदेव जी भगवान की जय।